दरगाह कमर शरीफ जा तर्जमान एडवोकेट सैयद मोहसिन हसन शाह बुखारी साहब जन। साईं अस्सलाम वालेकुम। ॾींहं में घटि 100 मरतबा दुरूद शरीफ़ ऐं राति जे टाइम ते जेको आहे ॿ तस्बीहूं ला इलाहा हुसैनी इल्लल्लाह जमायत जो पैगाम जमायत ताईं सिर्फ़ पुॼण लाइ सिर्फ़ तर्जमान ई आहिनि या साईं जन जा के ख़लीफ़ा बि साईं मौजूदु आहिनि? निशान ॾेखारींदा आहिनि। इन नियत सां त ॾिसो सुन्नी आलिम हुज़ूर जे नाले वठण वारे खे शहीद कयो थो वञे आहे जे काती सुकंदी न आहे। तयार गाज़ी बागनाणे में मौजूदु आहे। पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि सां हलाया विया ऐं ईअं सिफ़ में अलाह अकबर कई, पहिरीं सिफ़नि में अची गोलियूं हलायूं मां जी सूरत में। सोशल मीडिया ते साईं जन जे ख़िलाफ़ पोस्टियूं वग़ैरह कंदा आहिनि माण्हू ऐं कावड़ ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि। उन जे हिसाब सां जमायत खे कहिड़ो हुकुम आहे? महरम में साहबा जे लाइ कुझु माण्हू निकिरंदा तव्हांजो आहिनि। सिंधी नातख़ान कहिड़ो मशहूरु, मतिलबु जेको तव्हांखे पसंदि हुजे? सिंधी नातख़ान मुरीद या जीअं आम शख़्स हूंदा आहिनि उहे साईं सां मुलाक़ात कीअं करे था सघनि, उन जो को तरीक़ार कीअं आहे? अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां यासिर अली। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इस्लामिक। जीअं त तव्हांखे ख़बर आहे सिंधी इस्लामिक ते इंटरव्यूज़ जो सिलसिलो स्टार्ट कयो वियो आहे। उन ई हवाले सां गॾु असां सां हिते मौजूदु आहिनि दरगाह कमर शरीफ जा तर्जमान एडवोकेट सैयद मोहसिन हसन शाह बुखारी साहब जन। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जी महिरबानी। हा त शायदि साईं तव्हांजी तालीम केतिरी आहे ऐं तव्हां कहिड़े उहिदे ते फ़ाइज़ आहियो? तालीम असांजी BSc LLB आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध कराची हाई कोर्ट में पोस्टिंग आहे। जीअं त हर हिकु जमायत जो सिलसिलो हूंदो आहे, हुसैनी जमात सां तालुक़ु आहे अव्हांजो, ऐं तव्हांजी जमात जो कहिड़ो सिलसिलो आहे? हुसैनी जमायत जो सिलसिलो तरीक़त में इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी जो नक्शबंदी मुजद्दिदी सिलसिलो आहे। साईं जन जे तरफ़ां तव्हांखे जीअं जमायत खे हिकिड़ो ज़िक्र मिलियल हूंदो आहे, तव्हांखे कहिड़ो ज़िक्र मिलियल आहे? जी अल्हम्दुलिल्लाह, साईं बादशाह जे तरफ़ां नक्शबंदी सिलसिले में बैत कंदा आहिनि ऐं नक्शबंदी सिलसिले में जीअं आहे इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फरमान आहे त मुंहिंजो सिलसिलो जेको आहे हुज़ूर जी पैरवी ते ॿधल आहे। मदीना रमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी इतबा करणी आहे, ताबेदारी करणी आहे कामिल, ऐं उन खां बाद में अलाह पाक जो इस्म पाक अलाह जेको आहे कल्बी ज़िक्र जेको आहे उहो ज़्यादा खां ज़्यादा कमाइणो आहे। ऐं उन खां बाद में सोबत जेतिरी ज़्यादा थींदी हुकुम आहे ओतिरी ज़्यादा इमाम रब्बानी जो फरमान आहे त मुंहिंजी तालिब खे इहो आहे त कंहिं घर में वेही जेका रियाज़त करे चिल्ला किशी करे उन खां वधीक बहितर आहे पंहिंजे पीर कामिल सां सोबत करे। साईं बादशाह जे तरफ़ां आहे सुबुह जो मुराक़बे जो तलक़ीन हूंदी आहे, ख़तम शरीफ़ जी मामूल आहे, अल्हम्दुलिल्लाह फुलोल्लाह पढ़ी पंहिंजे बुज़ुर्गान दीन खे उन खां पोइ मुराक़बो चइबो आहे, यानी पंहिंजे क़ल्ब जी इस्लाह जे लाइ अलाह जी बारगाह में मुतवजा जेतिरो ज़्यादा थिए साईं फरमाईंदा आहिनि। ऐं मुराक़बो चइनी सिलसिलनि में आहे, जेतिरो ज़्यादा कबे अलाह जी ओतिरी महिरबानी हूंदी आहे। ऐं ॾींहं में घटि 100 मरतबा दुरूद शरीफ़ ऐं राति जे टाइम ते जेको आहे ॿ तस्बीहूं ला इलाहा इल्लल्लाह जूं इशा खां बाद में तन्हाई में अकेलाई में जेको आवाज़ु साईं करीम फरमाईंदा आहिनि अव्हां ताईं मौजूदु हुजे। ऐं जेके दुनिया जी जेके बि हसद आहे, कीनो आहे, बग़्ज़ आहे, कूड़ आहे, जे अलाह जे महबूब जी शरीयत जो यानी हुकुम आहे, साईं करीम फरमाईंदा आहिनि कंहिं कामिल सां पंहिंजे इलाइक़े जे कंहिं सुन्नी आशिक़ रसूल आलिम जी सोबत कयो ऐं शरीयत जी कामिल पैरवी कयो। इहा साईं करीम जो सबक़ हूंदो आहे। हुसैनी जमायत जो पैगाम जमायत ताईं सिर्फ़ पुॼण लाइ सिर्फ़ तर्जमान ई आहिनि या साईं जन जा के ख़लीफ़ा बि मौजूदु आहिनि? न, हुसैनी जमायत जो जेको पैगाम आहे ख़लीफ़ा वग़ैरह कोन्हनि। अॼुकल्ह त हिकिड़ी सोशल मीडिया जो दौरु आहे, जेको फ़क़ीर ई आहे तर्जुमान जी हैसियत सां जेको पैगाम हूंदो आहे सोशल मीडिया जे ज़रिए पूरे दुनिया ताईं। साईं जी दीनी ख़िदमतुनि जे बारे में कुझु रहनुमाई फरमायो। जी साईं बादशाह अल्हम्दुलिल्लाह त अव्हांखे दोस्तनि खे मालूम हूंदो नंढपण खां ई वठी अलाह जे फज़ल सां साईं बादशाह
जेके अलाह पाक जा उहे ख़ासि चूंडियल बाना हूंदा आहिनि जेके धरती ते अचण खां अॻु में ई कुझु बिशारतियूं बुज़ुर्गान दीन जे ज़रिए ते ॿुधायूं वेंदियूं आहिनि। त साईं बादशाह जे लाइ बि साईं जे ख़ानदान में मौजूदु कामिल औलिया अल्लाह साईं मोहम्मद अतर शाह हे गड़ी यासीन सां तालुक़ु रखंदड़ वॾा नेक बुज़ुर्ग हुया। उहे अॻु में ई साईं जी अमड़ खे ॿुधाए विया हुआ त अम्मा मुंहिंजो विसाल थियण ते आहे, अव्हां जे बतन में जेको बचो आहे उहो आम ॿारु न आहे, अलाह जो कामिल शख़्स अचण वारो आहे जेके लखनि मुस्लमाननि जी ज़िंदगी संवरण वारो आहे। उनखे हिकिड़ी निशानी सां पैदा थींदो, बुबे जे मथां कारो निशान हूंदो। अवां काफ़ी साईं जे जलसनि में हूंदो, पनवाकल में बि आहे, उहा साईं निशान ॾेखारींदा आहिनि। इन नियत सां त ॾिसो त मां पैदा ई न हुयुसि, अम्मा जे पेट में हुयुसि त अलाह जे कामिल अॻे ई उहा निशानी ॿुधाई जेका फ़क़ीर वटि मौजूदु आहे। उन हिसाब सां त हिकु अलाह पाक जो चूंडियल बानो आहे जंहिं समूरी ज़िंदगी नंढपिण खां वठी तने तनहा अकेली नंढपिण मां वालसा फोत थियो, दीनी तालीम काफ़ी उस्तादनि वटि पढ़ायूं, उस्ताद जेके अमर साइण तरबियत कई, उस्ताद बुज़ुर्ग जेके साईं जे वाल साहब जा दोस्त हुया उन्हनि वटि साईं तालीम हासिलु कई। ऐं उन खां बाद में पंहिंजो सिलसिलो जेको अबे ॾाॾे खां अॻु में ई मौजूदु हो। साईं जन जी जेका गादी आहे, साईं जन जे काफ़ी माण्हू खे ख़बर न हूंदी, पंहिंजो नालो आहे यार मोहम्मद शाह छठी जो। साईं जे छठी जो नालो आहे यार मोहम्मद शाह। अॻु में हुसैन शाह नाले, गुलाम हुसैन शाह नाले साईं जा गुलमन शाह बादशाह वाल साहब खे नाला रखियऊं, उहे ॿार फोत थी विया, पोइ नालो बदिलायूं। साईं जा मुर्शिद करीम जेके आहिनि ताज ममून मुरोठी रहमतुल्लाह अलैह साईं जे वाल साहब जा, असांजे वॾनि जा बि हुया, कामिल आशिक़ रसूल हुया। हिते बि असांजा वॾा पहिरियां ख़लीफ़ा मलूक अली शाह ऐं साईं तामून मुरोठी जा बैता, उनजे हुकुम ते असां बि हिते पनवाकल में आया हुआसीं। उहे आया मुबारक ॾियण ऐं उन्हनि ॿुधायो त पुट हिनजो नालो वापसि सैयद गुलाम हुसैन शाह रखो ऐं हीउ अलाह हिनखे हयाती ॾींदो, घरनि जी सोबत हिनजी इख़्तियार करे नेक थींदा। नंढपिण खां ई वठी साईं बादशाह मां उहे जीअं तव्हां असां आम सिंधी में चऊं करामत जो ज़हूर उहे थींदी। ऐं ख़ासि अलाह औलिया अलाह जी करामत इहा चइजे त हुज़ूर जी सुन्नत असां पंहिंजी ज़िंदगीअ में साईं सां गॾु सफ़र कया आहिनि, रातिनि जा रातियूं, ॾींहंनि जूं ॾींहूं, मदीने पाक जा भुल में बि नालेनि पाक असां जेकॾहिं कबी पाराईंदा आहियूं त कॾहिं बि कोन पाईंदा आहिनि, इशारो कंदा आहिनि, पर ॻाल्हाईंदा माण्हुनि सां आहिनि। हज़ार माण्हुनि जो झुरमट हूंदो आहे, को माण्हू कन में ॻाल्हाए थो, को वात सां, पर भुल में बि नालेनि पाक बि न पाईंदा आहिनि, इशारो ॾींदा आहिनि त सॼो पाए। अहिड़े हिसाब सां काफ़ी आलम दोस्त असांखे फरमाईंदा आहिनि, ओसिम जमील अहमद रिज़वी बि, त असां साईं बादशाह मां आलिम आहियूं पर हुज़ूर जी सुन्नत साईं मां सिखंदा आहियूं। बलूचिस्तान जे लाइ असांजी वॾी क़ुर्बानी आहे। अॼु बि बलूचिस्तान में सुन्नी आलिम हुज़ूर जे नाले वठण वारे खे शहीद कयो थो वञे। उन टाइम साईं सालनि जा साल 6 महीना रही बलूचिस्तान में ॾींहं राति तबलीग कंदा हुया। मूंखे यादि आहे हिकिड़े मरकज़ी जमात अहले सुन्नत जो दोस्त आहे मुफ़्ती अब्दुर सिंधी, मशहूरु आहे, उहो चए पियो शाहमद नूरानी सां असांजा बलूचिस्तान में सफ़र थिया मरकज़ी जमात जे हिसाब सां। ऐं जॾहिं साईं बादशाह सां हिकिड़ो सफ़र कयोसीं त मुख़्तलिफ़ 150 माण्हू मस हूंदा हुआ बलूचिस्तान में, ख़तरा हूंदा हुआ। साईं बादशाह जो असांजो सफ़र थियो त हिकिड़ो ई सरदार नवाब सनाला ज़हरी जो वाल साहब 40 मुरीद काफ़िलो गाॾियुनि जो वठी बीठो थियो। मक़सदु त साईं जन जो अबाणो घर बि बलूचिस्तान में आहे, दरगाह तयार गाज़ी रहमतुल्लाह अलैह। अॼु बि उते एतिरो जानवर ईंदो आहे जे काती सुकंदी न आहे। तयार गाज़ी भागनाणे में मौजूदु आहे। साईं जा पर ॾाढा हुया जेके रूहानी हिसाब सां हिकिड़ी अॼु बि सखर में ॻोठ आहे महर फ़क़ीरनि जो, उहा कुराड़ी जेका आहे माली ॻोठ आहे, रोड ते लकी सां गॾु शिंकार कंदी हुई ऐं मुसलो विछाईंदी हुई त मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजे अङण ते ईंदा। त साईं जी रोज़ाने जो मामूल हूंदो हो त जमात खे बा जमात नमाज़ इशा जी पढ़ाइनि, तहजुद सखर में पढ़नि, वरी सुबुह वारी नमाज़ बा जमात उते दरगाह ते पढ़ाईंदा हुआ। हिकिड़ो कामिलनि जो सिलसिलो पोयों हुयो ऐं उन सिलसिले खे अञा जेको वॾनि जो क़ादिरी सिलसिलो हुयो साईं जन जो, उहो अॻिते हली करे पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह सां जेको अची मिले थो, साईं ममरू खां बरचुन शरीफ़ खां वठी अव्हांखे मालूम आहे। ऐं साईं बादशाह नक्शबंदी सिलसिले में ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार रहमतुल्लाह अलैह जी बैयत जेके ख़ानदानी हिसाब सां उन में साईं फरमाईंदा आहिनि कई तकलीफ़ आयूं त सैयद थी गैर सादात जा मुरीद थिया
ऐं पंहिंजी गादी आहे। बहरहाल उन में साईं जो सफ़र पैदल बि अहिड़ा दोस्त मूंखे मिलिया जंहिं चयो साईं सां गॾु असां पैदल हिकु दफ़े एस एच ओ दोस्त हो त मुंहिंजो वाल साहब जे घर साईं जी मिलाद जी दावत हुई, साम्हूं ॾांद गाॾियुनि जी मेलो हले पियो, गोए हले पई, साईं ॾांद गाॾी ते हा ऐं माण्हू पैदल हुया। साईं फरमायो एतिरो अलाह जो ज़िक्र कयो जे हू तमाशे वारा तमाशो छॾे तव्हांजे हिन काफ़िले में शामिलु थियनि, न त तव्हांजो बि ही अचणु तमाशे खां ख़ाली न आहे। पोइ एतिरी ज़िक्र जी ज़रब लॻी त उहे तमाशे वारा छॾे अची महबूब जी मिलाद जी महफ़िल में शामिलु थिया। ऐं साईं जो सिलसिलो तमामु ॾिघो आहे। तक़रीबन 90 साल जी उमिरि में साईं पंहिंजी दीन इस्लाम जी तबलीग जे ख़ातिर पंहिंजी जानुनि ते गोलियूं बि खाधियूं आहिनि। पनवाकल शहर में गोलियुनि जा हमला थिया विया, लाड़काणे में थिया, शिकारपुर में थिया, पिथर गाॾियुनि जे मथां हलाया विया ऐं ईअं सिफ़ में अलाह अकबर कई, पहिरीं सिफ़नि में अची गोलियूं हलायूं मां जी सूरत में, वेंदे बम हमले ताईं बि। ऐं कबूर अज में साईं जो बचियो, साईं ज़ख़्मी थिया, बचियो शहीद थी वियो। मक़सदु त साईं करीम जो पंहिंजो फरमाईंदा आहिनि, बचिया मां अलाह खां दुआ घुरी आहे ऐं उहा दुआ क़बूल थी आहे त मां वेहंदुसि न, अलाह मूंखे दीन इस्लाम जी तबलीग में ई अलाह साईं खे हयाती अता फरमाए, पर फरमायो आहे त मां उन मां ई जेको आहे पंहिंजो सिलसिलो मर्द दम ताईं अलाह साईं ख़िज़री हयाती अता फरमाए। साईं जा अल्फाज़ जारी सारी हूंदो। साईं जन जे हथ ते हिन वक़्त ताईं घणा मुस्लमान थिया आहिनि ऐं उहे सिर्फ़ु पाकिस्तान में ई आहिनि या ॿाहिरनि मुल्कनि में बि आहिनि साईं जन जा मुरीद? जी अल्हम्दुलिल्लाह, साईं बादशाह जे हथ में साईं बादशाह जो सफ़र जेको आहे तमामु पुराणो आहे दीन इस्लाम जी तबलीग जे हिसाब सां। पोइ काफ़िलनि जा काफ़िला 50-50 घर अची बि करे अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान थिया आहिनि। ऐं बद मज़हब बि ॻोठनि जा ॻोठ जेके नज़ियत राज़ियत छॾे करे उहे त लखनि जी तादाद में आहिनि। जेको अॻु में तादाद इहो लिखणु मौजूदु न हूंदो हो, कुझु जमायत जा पोइ जेके पढ़ियल लिखियल माण्हुनि सलाह ॾिनी त इहे शइ गॾु कजे। पोइ जेका शइ इस्लाम ऐं पाकिस्तान में बि कानूनी हिसाब सां बि जेके ठहिया विया त मज़हब तब्दील करण जे लाइ पाबंदियूं हयूं वयूं, उनजे लाइ इहा शइ थी वई त इस्लाम लाज़मी आहे। जेके हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह दरगाह शरीफ़ ते सिर्फ़ु इस्लाम मौजूदु आहिनि, इन खां अॻे अञा त उहो अलाह थो ॼाणे बहितर 40,000 खां मथे जेके आहिनि इस्लाम मौजूदु आहिनि, जेके गैर मुस्लमान थी चुका आहिनि। ऐं जमायत जेका आहे मुस्लमान थींदड़ पूरी दुनिया में आहिनि। साईं बादशाह जे तरफ़ां जेके आहिनि फ़क़ीर अफ्रीका वग़ैरह उन्हनि जो तइदादु अञा जुदा आहे, जेके ॿाहिरि मुल्क वञी ऐं उन जे हथ ते असांजो पोएं साल बि नज़र मोहम्मद अफ्रीका वियो जंहिं ते 200-300 माण्हू मुस्लमान थिया हुया, उहो तइदादु उन खां जुदा आहे। ऐं जमायत जो जेके साईं जी तइदादु आहे पूरे दुनिया में आहे, अरब में बि आहे ऐं पाकिस्तान जे चइनी सिलसिलनि जा माण्हू तव्हांखे दरगाह शरीफ़ ते मिलंदा। पठान बि अक्सरियत सां मिलंदा, मुहाजिर कराची जी बि अक्सरियत सां मिलंदा, बलोच ऐं सिंध त पीर फ़क़ीर खे मञण वारो आहे, पंजाब बि मञण वारो आहे, पर पठान बि अक्सरियत सां दरगाह शरीफ़ ते अव्हांखे मिलंदा। सोशल मीडिया ते साईं जन जे ख़िलाफ़ पोस्टियूं वग़ैरह कंदा आहिनि माण्हू ऐं कावड़ ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि, उनजे हिसाब सां जमायत खे कहिड़ो हुकुम आहे त सब्र जीअं हूंदो आहे हिकिड़ो त सब्र कजे या उन ते कहिड़ो मतिलबु एक्शन खणी थो सघिजे? जी जी साईं, जीअं तव्हां ख़बर आहे सोशल मीडिया हिकिड़ी हिन वक़्तु जेको आहे शख़्सियातुनि जे लाइ तमामु ज़्यादा मूंखे टारगेट कयो वियो आहे। ऐं साईं बादशाह जे लाइ पहिरें ॾींहं खां वठी हर सियासी पार्टी हली साईं जे लाइ आया आहिनि त तव्हां असांजे हुन में शामिलु थियो, पर अलाह जे फज़ल करम सां जेको आहे साईं बादशाह इहो ई फरमायो त मुंहिंजो हीउ तॾो आहे, सियासत जी जेका कुर्सी आहे या चंद ॾींहंनि जी आहे, हीउ मुंहिंजो रसूला जो तॾो आहे जेको क़यामत ताईं आबाद हूंदो, शाद हूंदो। मुंहिंजी सियासत जेका आहे मदीना वारे साईं जी मोहबत पहुचाइण आहे, मुंहिंजो बि सियासत सां वास्तो न आहे। पोइ उनजे करे माण्हू खे जवाबु थो मिले, पोइ चिर ॾियारींदड़ फेक आइडियूं जेके हिन ठाहे करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेको आहिनि साईं जी ज़ात खे निशानो बनायो थो वञे, जे उहे माण्हुनि जूं महिनतूं ज़ाया थियूं थी वञनि। जंहिं पासे अव्हांखे ख़बर आहे साईं बादशाह जी आमद थिए थी उते हज़ारनि न लखनि जो मजमूओ हूंदो आहे, पूरी जेका उनजी महिनत जेकी उहे सार उहे यूनिटनि ताईं कोशिशूं करे बद मज़हब कोशिशूं कंदा आहिनि,
पर उन्हनि जी दिलि हिक ई साईं जी आमद सां महबूब जे इश्क सां मुनवर थी वेंदी आहे। पोइ उनजे करे हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान जे इदारनि बि तमामु सुहिणी तरह सां कमु करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते अवाम खे मालूम न आहे, असांजे इर्द गिर्द को माण्हू आहे अहिड़ो क़िस्म जो माण्हू आहे त असां जेको आहे उनजी फेसबुक ते स्क्रीन शॉट वठी करे हिकिड़ी दरख़्वास्त जेका आहे डिवीज़न में मौजूदु आहे, हाणे लाड़काणे में बि न आहे, लाड़काणे में डिवीज़न आहे पर उनमें ऑफिस कोन्हे, सखर में FIA जी मौजूदु आहे ॿाहिरि सोसाइटी में, उनखे अची असां दरख़्वास्त ॾींदासीं त हू पंहिंजी कारवाई जारी कंदा आहिनि ऐं इनशाअल्लाह ताईं उनखे कैफ़ किरदार ताईं पहुचाईंदा। अण इल्मी जे करे असांजा माण्हू जेके आहिनि इन कारवाई जी कानून जी तरफ़ वेंदा कोन्हनि, जंहिंजे करे इंतिसार फैलिबो रहंदो आहे। ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ माण्हू लिखंदा आहिनि, उन जे हवाले सां उनखे रोकण जे लाइ पाकिस्तान में को कानून मौजूदु आहे, उनखे कीअं रोकिजे थो सघे? जी जी बिल्कुलु, इस्लाम जे लाइ त असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, उनजे लाइ सज़ाए मौत आहे। उनखे तौहीन मज़हब जा कलम लॻंदा 295C, ऐं उनखां बाद में बि इस्लाम महबूब या साहबा अहल बे जे लाइ त हिकु बिल्कुलु अहिड़ी का थी वेंदी, उन जे लाइ केस हलनि था, मूंखे मालूम आहे सज़ाए मौत बि थी वेंदी आहे, पर असांजा माण्हू कानूनी कार्रवाई कंदा कोन्हनि, जंहिंजे करे उहे माण्हू आज़ादु घुमनि था। जेकॾहिं कानूनी कार्रवाई कंदा त इनशाअल्लाह उन्हनि जी गिरफ़्तारी थी वेंदी आहे। वीडियो ई ख़बर आहे त ख़ासि तौर ते महरम में साहबा जे लाइ कुझु माण्हू निकिरंदा आहिनि, पोइ हिन साल बि जेके थिया पोइ दोस्तनि उन्हनि ते कानूनी कार्रवाई जे लाइ उन्हनि खे ॾसियोसीं, अल्हम्दुलिल्लाह उहे माण्हू गिरफ़्तार आहिनि, उन ते कानूनी कार्रवाई हले थी ऐं उन्हनि जे कानूनी रोकण जे लाइ उन्हनि ते प्रेशर पइजी वेंदो आहे। दरगाह शरीफ़ ते बि माण्हू आया, पर इहा ई शइ उन्हनि खे हुकुम मिलियो त इन्हनि खे माफ़ी ॾियण जो अख़्तियार असांखे कोन्हे, अलाह जो जेको कानून थियलु आहे ऐं उहो पाकिस्तान जो कानून थियलु आहे उन मुताबिक़ उनखे सज़ा मिलंदी। तव्हां 2013 में सियासत में क़दम रखियो, तव्हांजो उहो तजुर्बो कीअं रहियो? असांजो उहो तजुर्बो सुठो रहियो, ॾुखियो बि रहियो, त असां फ़क़ीर माण्हू तॾे ते वेहण वारा, जेका सियासत आहे ॾुखी शइ आहे, माण्हुनि जे ज़हननि खे पढ़णु ॾुखियो शइ आहे। वियासीं अवामी माण्हू थी करे पोइ इहा शइ महसूसु कईसीं त सियासत असांखां ज़ोर आहे हिन वक़्त जी, पोइ उनजे करे असां सभु ई वरी पंहिंजी फ़क़ीर लाइन ते अची वियासीं। तव्हांजो पसंदीदा आलिम कहिड़ो आहे? अल्हम्दुलिल्लाह असांजे आलम रब्बानी सां दुनिया भरी पई आहे। नेशनल जेके असांजा पंजाब जा आलम दीन आहिनि, अलामा साकिब रज़ा, अजमल कादरी, ऐं सिंध जे हिसाब सां असांजा आलम जेके आहिनि मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम कादरी ऐं मुफ़्ती इनायतुल्लाह सिकंदरी जेके आहिनि असांजा फेवरेट आलम दीन आहे। ऐं पसंदीदा नात ख़्वान? नात ख़्वान पसंदीदा ज़ुल्फ़कार अली हुसैनी फ़ौत थी विया आहिनि, ऐं ख़ालिद हसनैन ख़ालिद आहिनि, ज़ुएब अशरफ़ी पसंदीदा नात ख़्वान। ऐं अव्हांजो सिंधी नात ख़्वान कहिड़ो मशहूरु, मतिलबु जेको तव्हांखे पसंदि हुजे? सिंधी नात ख़्वान जेके आहिनि तमामु जेके आहिनि वॾा नात ख़्वान त हिन वक़्तु मौजूदु न आहिनि, पर मौजूदा नात ख़्वाननि जे हिसाब सां मोहम्मद यूसुफ उमरो असांजो पसंदीदा नात ख़्वान आहे। तव्हां दरगाह कंबर शरीफ़ जा तर्जुमान आहियो, तव्हां जूं कहिड़ियूं ख़िदमतूं आहिनि दरगाह पाक जे लाइ? दरगाह शरीफ़ जे लाइ इन जो सुवाल जो जवाबु मूंखे मिलणु ॾुखियो थो लॻे, छो जे वालदेन जी जेतिरी ख़िदमत कजे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकु शख़्स आयो, चए मां अमड़ खे उमिरो करायो आहे, कुलनि ते खणी हुज़ूर फरमायो हक़ु अदा कयो, चई हिकिड़ो जेको सूर पियो उनजो बि हक़ु अदा न कई, त वालदेन जी जेतिरी ख़िदमत कई वञे घटि आहिनि। मुर्शिद करीम बि रूहानी अबे जी हैसियत था रखनि, दरगाह शरीफ़ जे हिसाब सां आउं त जेतिरी बि ख़िदमत कई आहे मुंहिंजो इहो अक़ीदो आहे त आउं कुझु बि न करे सघियो आहियां, शाल क़बूल पवे मुंहिंजे लाइ इहो सरमायो आहे। दरगाह शरीफ़ ते मिलाद शरीफ़ जेको आहे 3 ॾिहाड़ा हलंदो आहे, 3 ॾिहाड़ा अज़ीम शान मदीने पाक खां बि माण्हू जंहिंमें ईंदा आहिनि, ॾींहं राति हलंदा आहिनि, आलमनि जूं तक़रीरां थींदियूं आहिनि, ऐं आख़िरी ॾिहाड़े ते जेको आहे खम्स जुमो छंछरु, ऐं उन ते आख़िरी ॾिहाड़े ते आलमनि जूं हाफ़िज़नि जूं दस्तारियूं थींदियूं आहिनि, पूरे पाकिस्तान में जेके शाखा आहिनि उन्हनि समेत मदरसनि समेत, ऐं उन खां बाद में मुहर्रम शरीफ़
10 मुहर्रम जी उनजो बि 10 मुहर्रम जो बि इज्तिमा पाकिस्तान जो हिकिड़ो मिसाली इज्तिमा हूंदो आहे। 10 मुहर्रम ते तमामु लख मुस्लमान गॾु थींदा आहिनि ऐं 15 शअबान जी राति बि जेके आहिनि तमामु मिसाली इज्तिमा हूंदो आहे, लखे मुस्लमान गॾु थींदा आहिनि। इहे सालाना आहिनि। बाक़ी हर जुमे ते बि अवां जेके दोस्त ईंदा आहिनि या ईंदा हूंदव त हर जुमे ते बि जेको आहे हिकिड़ो तमामु ज़्यादा इज्तिमा हूंदो आहे दरगाह शरीफ़ ते। ऐं मुरीद या जीअं आम शख़्स हूंदा आहिनि उहे साईं सां मुलाक़ात कीअं करे था सघनि, उनजो को तरीक़ार कीअं आहे? जी बिल्कुलु हर माण्हू साईं करीम सां मुलाक़ात रोज़ाने जे हिसाब सां करे सघे थो, को ॾियारा मख़सूस कोन्हनि। साईं बादशाह तक़रीबन दरगाह शरीफ़ ते हूंदा आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जे मामूलात में केतिरी बि हिन वक़्तु उमिरि जे हिसाब सां तकलीफ़ हूंदी आहे, हॉस्पिटल में दाख़िल हूंदा आहिनि, पोइ बि मामूल इहो आहे त ख़म्स ते वापसि अची दरगाह ते अचनि, एॾो सफ़र करे कराची खां जुमो ज़रूरु पढ़ंदा आहिनि, वरी वापसि वरी कराची वञिणो पए। त रोज़ाने जे हिसाब सां साईं जो जेको मामूल आहे आम मुलाक़ात हूंदी आहे। जेको मुलाक़ात करणु थो चाहे त उनखे फ़क़ीर जो इहो मशवरो आहे त उहो ॾींहं जो 12 ताईं दरगाह शरीफ़ ते पहुचे। 12 खां वठी ज़ुहर नमाज़ ताईं जेका आहे मुलाक़ात भली जेके बि माण्हू हूंदा आहिनि आम मुलाक़ात सभिनी जी जारी हूंदी आहे। ऐं कुझु दोस्त जेके मशाइख़ आहिनि, आलिम आहिनि, उन्हनि जे लाइ वरी इहो आहे दरगाह शरीफ़ ते त उहो राब्तो करे अचनि, छो जो आवाम तमामु ज़्यादा हूंदी आहे ऐं उहे राब्तो करे ईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे जेको टाइम ॾींदा आहियूं असुर खां बाद जो टाइम, असुर खां मग़रिब ताईं वरी मशाइख़ उलमा जी महिमान ख़ास जी मुलाक़ात थींदी आहे। हिन सां गॾु हीउ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असां साईं जन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो साईं जन पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। साईं महिरबानी।